नाज़रीन, कराची के 3 हटी वाले इलाके में 50 का वधीक जगह के बाहि लगी वही है। मुतासिर रहवासिन वसवारन के वाहुर की अपील कई है। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है इमदाद सूमरा। जी बिल्कुल, एक अफ़सोसनाक वाक़ियो मूंखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां लियाकताबाद भरिसां पिणु मौजूद आहियूं। उते सुबुह सां जेको आहे हिकु जुगिन खे जेको आहे 50 खां वधीक जुगिन खे जेको आहे अचानक बाहि लॻण सबबि 50 खां वधीक जेकी जुगियूं जेकी उहे पिणु सड़ी खाक थी वियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे असां उते पिणु मौजूद आहियूं। जॾहिं त बाहि लॻण वक़्तु फायर ब्रिगेड अमलो जेको आहे उहो मौक़े ते पहुची हिते बाहि ते जेको आहे सो कंट्रोल कयो आहे। लेकिन हिन वक़्तु हिन इलाइक़े में जेकी 50 खां वधीक जेकी जुगियूं जेकी उहे सड़ी रख थी वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे जेकी तव्हांजा इलाइक़े वासी जेकी जुगियूं जेकी सड़ी वियूं आहिनि, उते जेकी आवाम जेका आहे उहा बि जेको आहे सो हिन वक़्तु बेयारो मददगार जेको आहे वेठल आहे। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम अव्हांखे उहे मंज़र पिणु ॾेखारे वियो आहे जिते जुगियूं सड़ी रख थी वियूं हुयूं। जॾहिं त कमिश्नर कराची पारां इहो चयो पियो वञे त हिते बाहि कीअं लॻी, उनजी जेको आहे सो जाइज़ो वठण लाइ हिन वक़्तु जेको आहे सो रिपोर्ट साम्हूं न आई। यादि रहे त 1 साल अॻु जेको आहे सो हिन इलाइक़े में इन्हनि जुगियुनि खे जेको आहे बाहि लॻी जिन सबबि 50 खां वधीक जेकी जुगियूं जेकी उहे पिणु सड़ी खाक थी वियूं। जी नाज़रीन, ये हुई इन वक़्त जूं ख़बरूं। वधी ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।